संगत अस्सलाम वालेकुम। ही जबल आहे गारे सोर जाते महबूब करीम अलैहिस्सलाम आया हा ऐं पाण हज़रत अबू बकर सिद्दीक़ गॾु हुया। गारे सोर जंहिंमें नाग हुयो ऐं नाग ॾंग आया हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे। इहो मशहूरु किस्सो आहे, उहो तव्हां ॿुधो हूंदो। ही जबल आहे साईं, ऐं मथे चवनि था 3 कलाकनि जो सफ़र आहे पंधु जेकॾहिं माण्हू निकिरंदो त। अली मौला सरदार पंजतन पास। ही आहे मके शरीफ़ जूं भिटियूं ऐं वाह वाह मके जूं माड़ियूं, वाह वाह मके जा जबल, सुभान अल्लाह। मां ज़िंदगी में अहिड़ा जबल न ॾिठा। ऐं हिकु त साए रंग जो पथर आहे, ॿियो पको ॾाढो आहे, मज़बूत आहे। एॾो पको मां हयाती में पथर न ॾिठो आहे। सुभान अल्लाह जो रंग आहे। ही जबल आहे, ही गाॾियूं आहिनि, ही जबल आहिनि चौधारी। सुभान अल्लाह बिल्डिंगियूं आहिनि, रोड साफ़ आहिनि। एॾी हेॾा मुल्क हे जेके आहिनि आसूदा मुल्क आहिनि। सुभान अल्लाह जो मुल्क आहे। मौला जे नाम सदिके वञा। हे रोड आहे, गाॾियूं आहिनि, नाम मालिक मदीने वारा सरदार हिते आया आहिनि। सुभान अल्लाह।